अस्सलामुअलैकुम मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा साथियो आवां जो दोस्त मनोहर अली लांगा पाण मौजूदु आहियूं दौलतपुर शहर में सिंध में ऐं मौजूदु आहियां दौलतपुर शहर जे ॻोठ बाईपास जे भरिसां लांगाहनि जे ॻोठ में। दोस्तो ही तव्हां ॾिसो पिया त हींअर ॾींहं जा 11:30 पिया थियनि ऐं मौसम तमामु जेको सो शाम वारी पई नज़र अचे, जुड़ाली मौसम आहे। बिल्कुलु जनवरी जो महीनो आहे ऐं आचर जो ॾींहुं आहे। मां बि छुटी ते आहियां। दोस्तो पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त मौसम जे हवाले सां मौसम जे हिसाब सां पंहिंजी तयारी ज़रूरु हुजणु घुरिजे। ॾिसो जेकॾहिं सियारो आहे त असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में पंहिंजी अहिड़ी तयारी हुजणु घुरिजे जो पंहिंजो कमु बि जारी रहे ऐं उहो सियारो जेको आहे उहो जेको मौसम आहे असांजी सिहत खे बि नुक़सानु न ॾिए। ख़ासि तौर ते सियारे में नंढड़नि ॿारनि खे एहतियात करणु घुरिजे ऐं उन सां गॾु वॾी उमिरि जा जेके माण्हू आहिनि, जेके असांजा बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि जो बि ख़ासि ख़्यालु रखिजे। ठीकु आहे मुंहिंजा दोस्तो। ऐं ॿी तव्हांखे आउं ॻाल्हि ॿुधायां त हीउ जेको सियारो आहे इहो सिहत जे लाइ तमामु ख़तरनाक बि आहे। इन सियारे में तव्हां ॾिसंदो त तमामु घणा फालिज जा अटैक, दिलि जा अटैक ऐं ॿिया सिहत जा मसइला थियनि था। उन जे करे सियारे में एहतियात करणु घुरिजे, गैर ज़रूरी न घुमणु घुरिजे। ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं अव्हां सफ़र जे लाइ निकिरो था त उन हिसाब सां तयारी कयो जो अव्हांखे का परेशानी न थिए। अञा बि जेकॾहिं थधे इलाइक़े में वञो था त ज़बरदस्त क़िस्म जा कंबल, जैकेट्स वग़ैरह बि खणी वञो। ऐं मूंखे बि सी पियो लॻे, हवा पई लॻे। सो उन जे करे तव्हांजो जेको आहे घुमणु फिरणु या तव्हांजो जेको विज़िट आहे उहो सॼो ख़राबु थी सघे थो अगरि जेकॾहिं तव्हांजी सिहत ख़राबु थी वई। उन जे करे पंहिंजी सिहत जो तमामु घणो पाण खे ख़्यालु रखिणो आहे। ऐं साॻिए तरीक़े सां गर्मी जी मौसम में बि उस जा जेके तमामु तेज़ ॾींहं हूंदा आहिनि, जेका ख़तरनाक उस हूंदी आहे, उहा बि तव्हांखे किराए सघे थी, उहा बि तव्हांखे नुक़सानु ॾेई सघे थी। ऐं गर्मी में बि खाधो जेको सो अहिड़ो खाइजे जेको जिस्म खे नुक़सानु न ॾिए। ऐं घणो गरम खाधो न हुजे, नॉर्मल खाधो हुजे, सादो खाधो हुजे। ठीकु आहे दोस्तो। ऐं ॿियो हीअ जेका धुंध आहे, पाण खे हींअर अॼु धुंध जेका ॾिसण में अचे पई सियारे में, इन में बि माना ख़ासि तौर ते ड्राइवर साथियुनि खे, ड्राइवर हज़रात खे तमामु घणो ख़्यालु करणु घुरिजे। तमामु घणा जेको सो रोड हादसा थींदा आहिनि ऐं तमामु ॿिया मसइला थींदा आहिनि। सबुर ऐं तहमुल खां कमु वठिजे। उन्हनि खे घुरिजे त 5 मिंट 5 कलाक माण्हू लेट भले पहुचे पर सही सलामत पहुचे। ठीकु आहे दोस्तो। सियारे जो जेके 10 ॾींहं मोकिलियूं आहिनि उहे बि गवर्नमेंट खे घुरिजनि त माना उन हिसाब सां करे हर साल जीअं जेका मौसम हुजे उन मौसम खे रखी करे ईअं न त बि जेको हिकिड़ो फिक्स टाइम हुजे त हरू भरू जेको सो डिसंबर में करणियूं आहिनि या फलाणी तारीख़ में करणियूं आहिनि। त मौसमियात खाते सां सलाह मशवरो करे अहिड़नि ॾींहंनि में मोकल करणु घुरिजे जीअं मासूम बचनि सां गॾु सभिनी जी सिहत जो बहितर थिए। बहरहाल ही ज़िंदगी आहे त ही सभु मौसमूं ईंदियूं रहंदियूं ऐं मौसमूं कुदरत जे तरफ़ां हिकिड़ो तमामु वॾियूं नेमतूं आहिनि। उन्हनि खे इंजॉय कबो ऐं पंहिंजो पाण जो ख़्यालु रखियो। वॾी महिरबानी।